सूरज जन के पहरे आसमान ते आदम अलैहिस्सलाम सा मुलाकात छो कराई वई, बे आसमान ते ईसा अलैहिस्सलाम यहया अलैहिस्सलाम सा मुलाकात छो कराई वई, टे आसमान ते यूसुफ अलैहिस्सलाम सा मुलाकात छो कराई वई, चौथे आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम सा मुलाकात छो कराई वई, पंजे आसमान ते हारून अलैहिस्सलाम, छह आसमान ते मूसा अलैहिस्सलाम, सते आसमान ते इब्राहिम अलैहिस्सलाम। इनन सा मुलाकात करण जो राज केड़ो हो? सिदरतुल मुंतहा ते अध में जेको जिब्राइल वठी अचण वारो हो उहो छो न करे पी रहियो? अगर के जो हितों तैयारो करे त हलूं था शाहपुर चाकर को दगते मुना अब्दुर्रहमान कीरे वारे मंदिर में को कयो करे पीर अगते माना हलंदो चवंदो त वठी भी तू आए वरी न भी तू थो करे वठण भी जिब्राइल आयो वरी सिदरतुल मुंतहा ते न भी जिब्राइल थो करे दगते माना हलंदो। अल्लाह जो दीदार थियो त साईं जन केतरो वेझो वेठा, अल्लाह जे महबूब रब सैयद जे आडो तोहफा केड़ा पेश कया रब उन जे एवज तोहफा महबूब के केड़ा दिना। साईं जन के इन मेराज वारी रात इन सफर में टाइम केतरो लगो, जन्नत में केड़े केड़े सहाबी जा बंगला दिसी आया, हूरन जो सिफतों केड़ियों बुधायूं, जन्नत जे नेमतों जो सिफतों केड़ियों बुधायूं, जहन्नम में शराबिन जो अजाब केड़ो दिसी आया, व्याजन जो अजाब केड़ो दिसी आया, चुगल खोरन जो अजाब केड़ो दिसी आया, गिला खोरन जो अजाब केड़ो दिसी आया, ज़कात न ॾींदड़न जो अज़ाब केड़ो दिसी आया, बिन जे वेढ़ाईंदड़न जो अज़ाब केड़ो दिसी आया, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम में बेनमाज़न जो अज़ाब केड़ो दिसी आया, मथो उघाड़ो करे घुमंदड़ औरतुन जो अज़ाब केड़ो दिसी आया, बेपर्दा घुमंदड़ औरतुन जो अज़ाब केड़ो दिसी आया। अब सिद्धी समझो था ए ना सवाल था हलन पिया, जवाब जी गाल ना नाए। मुर्स जे घर मां बिना मोकल जे घुमंदड़ औरत जो अज़ाब केड़ो दिसी आया, मुर्सन के ईज़ाईंदड़ मुर्सन जो कदर शुक्र न कंदड़ औरतुन जो अज़ाब केड़ो दिसी आया, परावन बारन के हरू भरू खीर पियारींदड़ औरतुन जो अज़ाब केड़ो दिसी आया। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में सन्हा ए सोढ़ा लटा पाईंदड़ औरतुन जो अज़ाब केड़ो दिसी आया। ये सभई उन रात में मंजर होया, ये सभई उन रात में मंजर होया। अल्लाहु अकबर, अल्लाह शल तोखे मोखे उनन गुनाहन खां बचाए जिन जे करे ये अजाब अची रहा। अब ए त अल्लाह 1450 साल अग में महबूब सैयद के मर्दन जे गुनाहन जो सजाऊं भी देखारियो त औरतुन जे गुनाहन जो सजाऊं भी भला जे करे असा उन पासे रे नबी वजो, असा उन पासे रे नबी वजूं जेके चाइना में मौजूद सूरत हाल आ, जिन पर्दे ते टोक कई, जिन कुरान ते बंदश हई, जिन नमाज ते बंदश हई, जिन औरतुन मुसलमानन जा बुरका लाहे साड़िया, उनन सा अल्लाह छा करे रहियो आबा दुनिया दिसी रही है। छा बसे छड़ियो थे पोयो कोरोना वायरस, अब छा बसे छड़ियो थे पोयो त अल्लाह के मिठे मोहम्मद जी उम्मत भी प्यारी आ, त अल्लाह के कुरान भी प्यारी। सजी दुनिया हैरान आ कोरोना वायरस, कोरोना वायरस। मुंह ढकियो, उजवा ढकियो,
रड़ियूं थी पवन त पाकिस्तान भी कोरोना वायरस पासिया पर वरी कोरोना वायरस जो बुधन भी अथा पर पो भी 8 मार्च ते वरी रनन जी रैली भी रखी तो थोड़ो गलत अब वरी माइन जी रैली भी अजान रैली जो उन्वान अजीबा ताजे कॉन्फ्रेंस जो उन्वान शान औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस और माइन जे रैली जो उन्वान मुंह जो जिस्म मुंह जी मर्जी क्या मान के चो त पो चेना वारी भी ई पिचवन त असा जो जिस्म असा जी मर्जी पो हाने भी सब पेर को वठी करे मथे ते झकियूं के थियूं घुमन अल्लाह समझावे तो त मोजे दीन सा मजाक न कर महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जयरात मेराज कराए वियो उन रात तई मिठे मोहम्मद करीम से जी उम्र मुबारक 53 साल हुई महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जयरात मेराज करायो वियो साईं जी उम्र मुबारक उन रात 53 साल हुई महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज शो करायो वियो ता त दुनिया के पतो पवे जी धरती का अर्श बुलंदा ती मुझे मिठे मोहम्मद करीम जो मकाम बुलंद जमीन को अर्श मथे आन तीअं महबूब जो मकाम भी महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्श जो सैर शो करायो वियो जेको ऑफिसर जेतरे हद जो हुंदो वो पंजे हद जी फिक्र कंदो एसी साहब पंजे तालुके जी फिक्र कंदो डीसी साहब पंजे जिले जी फिक्र कंदो गवर्नर पंजे सूबे जी फिक्र कंदो सदर वजीर आजम पंजे मुल्क जी फिक्र कंदो जंहिंजी हद जे स्थानिया उनके वे मंजर फिक्र ॾेखारिया वेंदा महबूब मोहम्मद करीम जी नबूवत ज़मीन ते भी हुई आसमान ते भी हुई त मिठे मोहम्मद करीम के जमीन आसमान जी विजिट कराई वई महबूबा तुझी नबूवत छड़ो धरती ते ना है तुझी नबूवत अर्श ते आसमान ते बि आत तो के मां पंहिंजी हद ॾेखारे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज शो करायो वियो ये बीबी जुलेखा पंजे संत्यान सारन के कठो करे ये बीबी जुलेखा जे मथो संत्यान सारन एतराज कयो बादशाह आजादी थी करे पंजे गुलाम ते चरी लगी पया अची माने टोका के तू बादशाह आजादी हो तुझो गुलाम हो तुझो चाहे गुलाम हो तुझो गुलाम तू न गुलाम जे मथो चरी लगी पया बीबी जुलेखा चो त जेस तनी अखिन सा मुजो यूसुफ न ॾिसंदियूं त हिन खे ॻाल्हि सम्झ में हिकड़ी शे बा तवा पुछा क्या अब सोने यूसुफ नबी के दाढ़ी सुवारी हुई न वो दाढ़ी सुवारी जे करे भला हुस्न में का कमी थी कुरान तो चवे त सुन वियो जो वक़्त न आई थी हुन जॾहिं सोने यूसुफ खे ॾिठऊं त हथ मान जा कटजी विया ख़बर ई जी असां वारो नौजवान गुमचानी ते वेठो हूंदो आहे होटल ते का वेगन ट्रपे गिग गड़ी झोल बचे त बि ख़बर ई न पवंदी सिंधी समझो था एतिरो जहिड़ो इशारो करो वधीक तफ़सील न अल्लाहु अकबर ये बीबी जुलेखा पंजे समझान सारन के कटो करे पंजे यूसुफ नबी जो हुस्न ॾेखारियो चइबो त यूसुफ अलैहिस्सलाम के दाढ़ी सुवारी हुई पोइ बि हुस्न यूसुफ में यार काई कमी न हुई यो दलील उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके चवंदा आहिनि साईं दाढ़ी रखंदासीं पर हली दाढ़ीअ जे करे मिलंदी न छोकिरी हली दाढ़ी रखंदासीं त पोइ छोकिरी मिलंदी कोन शादी कयूं त पोइ
जेका आईना है अगे में सफाई साफी जा रही थी त पो अशर शादी थोड़ो गलाई अरे यार ए चुपा करे मनाए करो हां चुपा करे वरी कुदरती लुढ़कण वाला छोरा वेंदा गदू किए सही कुदरती लुढ़कण वाला जिनके लुड़ इन में मजो ईंदो आहे न उहे मोला लुड़ साहब जो तागो वाकियो बि ॿुधनि जिनके मश्किरी और लुड़ में मजो तो जे न मोला लुड़ साहब के तकील कई त बता चो त अल्लाह खैर करे जमियो दावा अल्लाह रब कुरान वारन ते खलक के न खिलाई तो बस ओ मोजा सोना कलमे पंदर हुस्न में कमी नहीं दिया अल्लाह सही सल समूरन मुसलमान के महबूब मुस्तफा जे सुन्नत जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज शो करायो जी बीबी जुलेखा पंजे साड़न के कटो करे सुने यूसुफ नबी जो हुस्न दिखायो ए रब करीम बैतुल मुकद्दस में सवाल नबी इकट्ठा करे पंजे मिठे मोहम्मद जो हुस्न दिखायो ओ मुजा यूसुफ तू भी सोहणो रे भी मुजो महबूब आयो थी इन जो हुस्न भी दिस इयो सबई हुस्न होयई हकीकी यो हुस्न छा हो असा वट हुस्न हलाई तो किरी में जा असा वट हुस्न हलाई तो साबुण सां धो तो वरी सभु बुंड तो बुंड वो तू गोली दो अल्लाह सही शलबाद करे महबूब मोहम्मद करीम जे उम्मत के वारे गालिन जे मथा अमल करण जी तो रब करीम साल कुन पियन के कटो मोहम्मद करीम जो हुस्न दिखायो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के रब करीम मेराज शो करायो तात दुनिया के पतो पवे जय जाए तई रब जी रुबूबियत न जाए तई मिठे मोहम्मद करीम जी नबूवत जेस तरी अल्लाह जी उलूहियत रब जी रुबूबियत उन जाए तई मिठे मोहम्मद जी नबूवत महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज शो करायो अल्लाहु अकबर इन हिक लफ्ज़ जे मथा भी आलमन सगोरन वडा वडा किताब लिखया थी मेराज शो करायो इन हिकड़े लफ्ज़ जे मथा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा महबूब जे करे रब करीम सवाल कुन बिन सगोरन का वायदो वरतो हो व इज अखज़ल्लाहु मीसाक़न नबीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन लतंसुरुल्लाह क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन वायदो वठण वारो अल्लाह जेको वायदो वरतो वियो वो 1.25 लाख नबी वायदो के वरतो वायदो केखो वरतो वियो अल्लाह जे नबीन सगोर ओ मौजा नबी सगोर जी असांजा रब करीम तवा के नबूवत भी दीदो मां व रिसालत भी दीदो मां तवा के दीन शरीयत भी दीदो मां
माना चेबो दवा जे परचीअ ते जो आया ने चेबो त दवा भी नथा वठी हां अलावा हिम्मत ॾींदो या भला खानकी न त भला सरकारी किरना दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। और हेडो लिखियल आहे त असांखे मिल्कियत मो हिसो नथो मिले। ये सब परचियूं गॾु कंदो थो वञे इहे त सब परचियूं गॾु कंदो थो वञे। मां त वाइदो इन्हनि ते कंदो आहियां पर तूं जीअं वाइदो कयो आहे तीअं ॿाहिरनि में ज़िद कई आहे त हाणे असां बि टिपी न ॾींदासीं। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज शो करायो वियो। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज इन जे करे करायो रब करीम सवाल को नबियन सगोरन खां वाइदो वरितो ओ मुंहिंजा नबी सगोरो सगोरो ओ मुंहिंजा रसूल सगोरो जी असांजा रब करीम तव्हांखे नबूअत ॾींदोमांव शरीयत ॾींदोमांव पर मुंहिंजो आख़िरी नबी मिठड़ो मुहम्मद बि ईंदो उनजे मथां ईमान बि आणो आहे उनजे मथां तव्हांजो ईमान बि हुजे उनजी तव्हां मदद बि कंदो उनजी तव्हां ताबेदारी इताअत बि कंदो। क़ालू अक़ररना चवण लॻा रब करीम तुंहिंजो हुकुम असांजे यकीन ते आहे। अल्लाह तू जो महबूब आयो त उन जो अचण असांजे अखियुनि ते तू जो हुकुम असांजे अखियुनि ते तू जो हर फैसलो असांखे कबूल वाइदो वरतो अल्लाह वाइदो ॾिनो अल्लाह जे रसूल सवा लख नबी गुज़री विया सवा लख नबी गुज़री विया मिठड़ो मुहम्मद उन जे हूंदे कोन आयो अब उन्हनि जे हूंदे नबी साईं आयो ॻाल्हि न दाता त सुबुह शाम वाइदे बि ॿुधंदा सवा लख नबी सगोरा गुज़री विया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन आयो सुवाल तो पवे रब करीम जो वाइदो काॾे वियो। दुनिया वारा वाइदा फ्री सघनी था पर अल्लाह अल्लाह जे नबियनि वारो वाइदो नथो फ्री सघे। हाणे पंहिंजा वाइदा हलनि था न पिया तो कणक जी बोरी मुंहिंजी थी पोइ जेको बि रेट निकिते न था ॻाल्हायो अञा लाबारा बि न पिया हूंदा पर अवल ई पंहिंजा वाइदा हलनि था न। हाणे हिन त 2000 जे करे बोरीअ जो सौदो कयो पोइ जॾहिं बोरी वई 5000 बोरी असांजे पर्ची लिखंदो सही ज़ालिम ज़ुल्म कयो आहे वाइदो कयो त ख़ुदा हिदायत ॾे तोखे कंहिं क़ुरान लाइ ॾिनो त तूं 2000 बोरी जो सौदो कर न था ॻाल्हायो पोइ तोखे कंहिं क़ुरान लाइ ॾिनो हो त तूं व्याज ते वठो कणक वठंदो तूं पटींदो सटींदो केॾी महिल इहो वाइदो ॾुखियो थी वेंदो आहे न त कोशिशि कंदो आहे त सवलो हुजे छा ख़्यालु तव्हां त कणक जो इनशाला सौदो न कयो हूंदो कयो हूंदो त कॾहिं सिधो साधो ई न अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर रब करीम सल्लतो असांखे गरीबन मिस्कीनन जी मदद करण जी तौफीक अता फरमाए। सब रोड ने ॾिसो था मां वरी ज़बूर ता ने ॾिसां अब एॾे बि आहे अब्दुल्ला पास जेको रोड ते वाइद करे थो न या वरी पढ़ाव एॾो बि ईंदो हूंदो छा मुझो जुमो हुयो हरसे मेखे साहब जे गोठ शिकारपुर को हेठ काथे वा जुमो पढ़ाए निकता हाणे बि अब्दुल्ला जी लठ पई वसे मां जो बड़ा छड़ो पेशाब वुज़ू त करो कुरानी हवाई न छड़ो पेशाब वुज़ू त कयो हाणे इहो 4-4 5-5 कलाक वाइदो कयो ता जी रीत वरी बि साॻी रोड ते जेकॾहिं कंहिंजी मोटरसाइकिल में तालो लॻल न आहे त कहीं थोरो चक्कर ॾेई जी बाकी में तेरे दिसो हे दिल भरो हे लो सुभान अल्लाह हे दिल भरो अल्लाहु अकबर अब हिकिड़ो असां मोलनि जे इस्तिलाह में क़ुरानी उनखे चइबो आहे जेको क़ुरान जी घणी ख़िदमत करे पता था हो क़ुरानी सम्झो
समझो था अब कुरान आज सजो डी कारी साहब आज को कुरान तो पढ़ाए सजो डी आलम सगो आज को कुरान जो वाइस तो करे बियो हो कुरानी बोरी जे करे सब कुरान खणी वने त मोह नहीं समझो था न फर्क पा कुकड़ चूदे जे करे भी सब कुरान खणी वने उन हिन कुरानी में हम एकड़ी गाल बुधाया माना अब्दुल्ला आजर के सलाम तो कया इन दी बारी जेका खल्ला न हुआ छड़ो ये गोश्त वारिया बाकी इन जी बाडी अंदर स्टी लगी अगर मुझे गोट आयो अमर जैन वफात करे वही मोटरसाइकिल से आयो उजरते बदुते छड़ो मानी खाई वरी मोटियो आ जाते ओली मोहम्मद हाशिम दरस के जब इन जी त पिटला तुजी के पी माडो काथे रही शाहपुर चाकर काथे रही खैरपुर बीरस जैसे जने अचणो आ यार दे पो सवारी जो इंतजार हो अल्लाह अकबर रब करीम जो वादो रहलो सवाल कुन बि सगोरा हलाव्या वादो रहो पयो हाने वादे जो शौती दो मेरा जवारी रात रब करीम बैतुल मुकद्दस में सवाल कुन बि घुराए करे इमामत मिठे मोहम्मद करीम को कराई सवाल कुन बि जमाती बनाया वादो पूरो थी वियो उन्होंने चयो असां ताबेदारी कंदासे उन्होंने चयो असां कट लगंदासे इमाम जे पोयों बीजा माना ताबेदारी थी वई ताबेदारी हाने थोड़ो सवाल तो पवे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुकद्दस पाता उन टाइम ते आज़ान जारी वई आज़ान दिनी जिब्राइल अमीना कहे आज़ान दिनी जिब्राइल तवज्जो कजा आज़ान दिनी जिब्राइल केरी आज़ान सवाल खुद पिर दे सामो दिनी वई अल्लाहु अकबर तफसीर जा किताब खोले तदिस तफसीर जो मुतालो तकर हदीस पाक जो मुतालो तकर जिब्राइल आज़ान दिनी जे का काबतुल्लाह में अज भी अचे पई जिब्राइल हुआ आज़ान दिनी जेका मदीने पाक में अज भी अचे पई सवा लख नबियन सगोरन जे साम्हूं उहा आज़ान आई जेका अज भी काबतुल्लाह में अचे थी उहा आज़ान आई जेका अज भी रोज़े पाक ते मसइलो त हल थी अब मसइलो त अल्लाहु अकबर थोरो ते नजर कर अल्लाह की तो तुझो मुझो अकीदो पयो ठाए मेराज मु अकीदो तौहीद जो ठहे थो आलमन सगोरन जा वायद तमाम घना बुधंदड़ हो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजूदगी में आदम नबी खां वठी करे ईसा नबी ताईं हर को पहुंचे इमामत जो हक मूंखे मिले सियालन जे गोठ में इमाम उहो हूंदो जेको जमात राज़ी गवाइए न किन ता सजे जमात के बधी करे रसन में पो नमाज पढ़ाइना त मता खुलेल हो जद नमाज न पढ़ा ये थींदो तुझे मोजे मस्जिद में इमाम उहो हूंदो जेनो तू ऐं मां राज़ी पो अल्लाह जे घरन काबतुल्लाह मस्जिद नबी में इमाम उहो हूंदो जेको अल्लाह महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजूदगी में रब करीम फैसलो कराए छो वो फैसलो केरो पे थियो ओ इहो ही फैसलो ओ जिब्राइल वनी करे फैसलो त करया सही केरो फैसलो करे ता ऐलान हो कर जाते मिठो मोहम्मद करीम सही हुंदो जाते महबूब मोहम्मद करीम हुंदो उन जाए ते बे के जो हक कोने को छा फैसलो थियो जिब्राइल वन मुझे महबूब मुस्तफा जो हथरो अरे यो फैसलो करे आ त जाते मिठड़ो मोहम्मद हुंदो उन जाए ते बियो को इमाम अब गल समझ में अची
होते बियो को इमाम पो मसलो हल थी वियो त महबूब मुस्तफा जेकॾहिं हेतिरे जे ॻोठ में हुजे हां त पोइ निमाज़ तूं ऐं मां न पढ़ायूं तूं ऐं मां पढ़ायूं था चइबो त महबूब मुस्तफा रोज़े पाक में आहे हेतिरे ॻाल्हि सम्झ आई अल्लाह अकबर महबूब जॾहिं मके पाक में हाथ बैतुल मुक़द्दस में कोन हा महबूब मुस्तफा करीम जॾहिं बैतुल मुक़द्दस में हा तॾहिं अर्शे मुअल्ला ते कोन हा अर्शे मुअल्ला ते हुया त महबूब मुस्तफा करीम मके पाक में कोन हा हर जगह के वाह माकुम ऐनमा कुंतुम बिजादे फरमाए इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर हर जाते हाजिर नाज़िर केर वा हर जाते हाजिर नाज़िर केर वा ॿियो कोई लिनुरियहु में लफ्ज़ ॿुधाइनि था रब तो फरमाए मां मेराज करायो मांसि इन जे करे त पंहिंजूं निशानियूं ॾेखारियांसि अब कंहिंखे का शइ तॾहिं ॾेखारबी आहे जॾहिं उनजी ॾिठल मिसाल तूं कंहिंखे चए अॼु मां शाहपुर चाकर मां हीअ मोबाइल वठी आयो आहियां ॾिस माना ॾिठल न हुयसि तॾहिं थो ॾेखारे शाहपुर चाकर मां हीअ मोटरसाइकिल वठी आयो आहियां ॾिस सही आहे ॾिठल न अथसि तॾहिं थो ॾेखारे ज़मीन फलाणे जाइ ते मुकाते ते खणी आयो आहियां ॾिस माना ॾिठल न हस तॾहिं थो ॾेखारे रब फरमाए लिनुरियहु मिन आयातिना मां तॾहिं मेराज करायो मांसि तां त मां पंहिंजूं निशानियूं ॾेखारियां चइबो त अॻु में ॾिठल अगर समझ में अचे थी न अॻु में ॾिठल न हुयूं माना चइबो त महबूब हर जाइ ते हाज़िर नाज़िर अल्लाह अल्लाह सही शल तोखे मूंखे हक़ीक़ी मुवहिद बणाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज छो करायो वियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बीबी खदीजा पहिरीं घरवारी जे महबूब मोहम्मद करीम सही सां निभायो दुख में तकलीफ़ में महबूब मुस्तफा करीम जो साथ ॾिनो छो त बीबी खदीजा जे शादीअ खां पहिरियों महबूब मिस्कीन हा ववजदक इलल फगना रब फरमायो वो मुझा महबूब जी मुझा रब तू खदीजा जे शादीअ खां अॻु में मिस्कीन होए गरीब होए पोइ मां अल्लाह शादीअ खां पोइ तोखे गनी करे छॾियो अब बीबी खदीजा जो जेको भी सामान हो बीबी खदीजा पंहिंजे घर मालूम थियो त शादी करण जे करे माण्हू सुञो न थींदो आहे हथियूं अल्लाह रिज़्क़ असां छा चवंदा अवल छोरे खे नौकरी मिले पोइ छोकिरी हाणे जॾहिं नौकरी जो न मिले सोई इमरान जी हुकूमत छा थो करे ॾह आर्डर घुमाईंदा था वञनि माना जेकॾहिं नौकरी न मिले त छोकिरी बि पर पाण जेकॾहिं 60-70 साल जो पोड़ो हूंदो न पुराणी मरी वेंदो पोटनि डोटनि खे तपाईंदो छोरो हया नथो अचे मां अकेलो पोड़ो पियो तोखे पोड़ा छोरा पोटा डोटा उनखे तपाए थो बाक़ी जेको 20-25 सालनि जो आहे उनजो कोई हक़ न आहे जो हक़ आहे छा हक़ ॻाल्हाए छोरा हाणे छोरनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे छोरा अल्लाहु अकबर रब करीम असांजे वॾनि खे बि सही समझ नसीब फरमाए त नंढनि खे बि सही समझ नसीब फरमाए वॾनि वटि इन जो जवाब हूंदो आहे साईं छोरो बि काथे बीहे त वठी जांसि छोरो बि कंहिं हिकु जाइ ते बीहे त वठी जांसि ऐं छोरो बि चवंदो आहे त बाबा खे शादी कराइणी कोन्हे हुते तो मींहं कोन्हे भई हिक ॿिए खे सुञाणींदा तव्हां इन करे हा न कंदो मां ॾिसां मां त न सुञाणा बाक़ी काथे पीउ वेठो हूंदो काथे पुट हिक ॿिए खे इशारा कंदा हूंदो त ॿुध पोड़ो पुट खे इशारा कंदो त ॿुध पुट पोड़े खे इशारा कंदो त तूं बि ॿुध ख़्याल सां
अल्लाहु अकबर अल्लाहु सल्लल्लाहु तोके मुखे बचन जे हकन जे अदा करण जी तौफीक अता फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज शो करायो बीबी खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन साल महबूब मुस्तफा करीम जी प्यारी घरवारी वफात करे वई ऐं महबूब मुस्तफा करीम से जो चाचो जेको मुर्शिद अली से जो बाबो हज़रत अबू तालिब से जी वफात का बाद में महबूब मुस्तफा करीम से के ॾाढो दिली मुबारक सदमो थियो एतिरो सदमो थियो जो महबूब उन साल जो नालो ही दुखन वारो साल रखी छॾियो। दुखन जो साल छो त बीबी खदीजा जहिड़ी औरत जो विछोड़ो को मामूली विछोड़ो अल्लाह अज़ावा को दोरे अज़ावारा छोरा शादी करण जा भी शौकीन छॾण जा भी साईं मीर मोहम्मद हिकिड़ो मूं वटि फ़ैसिलो आयो हमरा पता जे हिकिड़ी महिरबानी कयो मां जो अलाए कहिड़ी चइसि हमरा बी शादी कया पर लिकी शकी पी हो समझो था न हमरा जी पहली शादी थियल हुई पर बी शादी कई ऐं असां वटि जॾहिं हमरा बी शादी कंदा आहिनि हाणे त हुकूमत चवे थी त पहिरीं जो इस्लाम पहिरीं ॾींहुं सही ज़रूरी आहे न पोइ बी शादी करण वारे टाइम ते एॾा त नरम मिठड़ा थी वेंदा जो मायूं सम्झंदियूं त रब जे तरफ़ खां ख़ासि हिनखे हिदायत मिली आहे जो मुंहिंजो मुड़ुसु माखी थी वियो जैसे सही न खबर पौधे त माखिया कि न कांधारी हां अची घरवारी के हेठे मथे ॾींदो त घर जी वॾी भी तू हूंदी आ सेफ जी चाबी भी तोखे हूंदी मिल्कियत जी मालिकानी भी तू हूंदी आ घर जी हलाई चलाई सब तुंहिंजे हथ में हूंदी हो त मां तोखे नौकरानी तो रखी जा ये भी समझदी मां परी थी वई थोड़ो हला भले दे ये भी समझदी कि मां बादशाह आजादी थी पे जो भी अचे थी पई त मुजी नौकरानी थींदी ये भी वरक कुजी दी तो वाह बियो छा खपे एड़ो मुजो मुर्स फरमा बरदार जॾहिं शादी थी वई सयूं भी ॾिनई लिखतूं भी थी वयूं शादी थियण खां बाद में जॾहिं नंढी घर में पहुचंदी त उन ॾींहुं वॾीअ खे चवंदो त रहणो थी त रहो इज़त सां न त टपड़ चा अरे सागो ही साईं मियां करण वारो मेडा साईं वारो अचानक टोनी बदलियल अल्लाह जल्ल अज़ा जे मर्दन के सही समझ नसीब सो मोटो फैसलो आयो जैसे हमरा लिखी शादी कई पुरानो छोकरी निकाह नामे ते लिखराए 10 तोला सोन घणो 10 तोला सोनो ऐं शहर में जगह खबर शहर में जगह भी 20-25 लखे जिए छोकरी चवंदी पी वने ती हमरा हा कदो पने ओके 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 जा पुट पोपी त पैर संभाल जा हां हाली ओके ये सर पोते भी तने सजाए निकाह थियो रुसती नथी त जोरे भी थोड़ा पैर पोते संभाला होयो एकड़ो निकाह जे पढ़ियो जो त वरी चोरी वाला निकाह भी त तू जादो समझे के वडे मदरसे वारो पढ़ंदो कि न मले जाली दाढ़ी वारो पढ़ंदो असा त सबूरन के मौलवी चवंदा न दाढ़ी त सबना सबई मौलवी न आलिम ऐं गैर आलिम में फर्क आ बाकी त ये सुन्नत उनके वनी छोरे चयो इहो निकाह फाड़ पियो निकाह नामो ठाह छा ठाया जे जेको बियो निकाह नामो ठाहींदे उन में शरो लिखो कापीनो लख जाय जो शर्त खत्म जे जो मां 30-35 लखे वारो सौदो कया त मुजी चाहे पानी ते भी नाला ही है जे मुजी चाहे पानी जे तू छा तो चवे जे 20000 जे बोला तू तो सोलो 25-30 लखन जो मसइलो जो 20000 में हल थे मुके जैसे पोता रहनुमाई क्यों मां जो यो मुल्ला भी मरंदो क्यों मुल्ला भी ऐ छोकरी दे न्यापो कयो त तवारो जे तो के सब्ज बाग देखाया जे करे पीर जी इज्जत लोढ़े आईया
माजो छोकरी ने न्यापो कयो से जे करे पीउ जी इज्जत लोड़े आई है, जे करे माउ जी इज्जत लोड़े आई है, भाइर जी इज्जत खाक में मिलाई अना पाती कोने अवली बनबरी कम शुरुआत पो हालत छा थी थी। ओ मुसलमानो तने चऊ था त पांजे बच्चन ते कंट्रोल कयो, सुबाने को मामलो वधी न वधी आए यो बिना थोड़ो जुमलो दुखियो अची वो विच में प्रला खैर को मड़े हली वियो कम अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज दे लियासा बयान पो गया विच ते का गाल निकरी दी त वो मौला जे लियासा थोड़ो घणो अर्ज भी कंदो हलंदो हुजूर नूर सलात व सलाम जी बीबी खदीजा घरवारी वफात करे वई। बीबी खदीजा जे विछोड़े खां बाद में महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढा उदास रहण लगा। जॾहिं तूं ऐं मां सियालनि जे ॻोठ में जॾहिं तुंहिंजी न दिलि भरिजी वेंदी हूंदी, सॼो ॾींहुं हिक जाइ ते वेही पोइ चवंदे यार अचु त थोरो गुपचानी जो चकर त ॾेई आब हवा त मटाए भला जेकॾहिं गुपचानी पोइ भला थोरो छा पूर्ण थी दवा चवंदा न। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक के जेको सदमो पातो जो रब करीम भी फरमायो ओ मुजा महबूब मोहम्मद करीम जी मुजा रब करीम तो मोहम्मद करीम जे दिल मुबारक के सदमो पातो आओ दर्श दे तुझी आब हवा मटाया आओ तो तोके थोड़ो बाहर चक्कर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तेरे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जो दीदार रब सा कचरी कई होगी जने रब जो रब सा कचरी कई होगी महबूब सजा सब सदमा ही खत्म। ए कुरान पाक में लिखियो पियो दावा ए कुरान पाक में हे लफ्ज लिखियो पियो त जॾहिं माण्हू जे कन ते आवाज़ पहुचंदो आहे त पोइ दिलि सट खाईंदी आहे त इन जो दीदार बि कयां। वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं मूसा कलीमुल्लाह सां कलाम कयो मूसा कलीमुल्लाह जे कन मुबारक ते रब करीम जे कुदरत वारो आवाज़ पहुतो चवे तो रब अरनी आवाज़ जो ॿुधई रब करीम जो चवे तो रब हाणे दीदार भी कराए छा तो चवे रब हाणे असां वारा छोरा भी अवल मोबाइल कन ते अचे आवाज़ अचे थोड़ो सारो तो सब ॿुधो था न हां किया ओ मोबाइल जे कन ते पाजे थोड़ो सारो सिधो आवाज़ कोना आवाज़ मां सनम थी करे अचे सनम पर में न थई सिद्धो सौ धाड़े लगे अज़ारा जोरा ते ओ आवाज तेरा कादे ता पच असा जे अलाइकर में खोड़ इए मानू अगवा थी व्या मान जी आवाज मान जे अल्लाह जाने जो बेचारा गम जी व्या हाणे हफ्तो 10 डी थींदो असा जे को माट मोटी आवाज 25 डी घुमो घड़ा हुकुम जो चवण हो गई आवाज ते वयो हो पोचे त मूंखे अगवा कयो पर 25 जे गुम होयो को त मसलो हुंदो ओ मुसलमान हो नौजवान अल्लाह जो वासो तव अल्लाह जो वासो तव पेरन का वठी करे मथे ते पंजे जिस्म के पाक बनायो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज न दे करे करायो ता आप हवा मटाई वने हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के रात जे वक्त मेराज छो करायो छो त साईं के चोड़ियां जो चंद्र भी सजो वियो आ चोड़ियां जो चंद्र बरंदो आ सो भी रात जो चोड़ियां जो चंद्र केडी मनो बरंदो आ रात जो ऐ महबूब मुस्तफा करीम से के मेराज रात जो छो करायो मां छाट कर कंदो तो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज रात जो छो करायो वियो छो त ॾींहं जो मेराज थे आ त इम्तिहान जी ख़बर कीअं पए हा
जो मेराज थिया त इम्तिहान जी ख़बर हर को चवे त मां भी ॾिठो मज़ो तॾहिं आ जो कंहिं ॾिठो भी कोन पोइ भी चवनि त महबूब मुस्तफ़ा सचो छो त मके पाक जे काफ़रन हाणे हीअ ॻाल्हि जेका कन थो चयो तवज्जो सां ॿुधण जहिड़ी थी यादि करण जहिड़ी थी मके पाक जे काफ़रन महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से खोड़ एतराज़ कया तॾहिं हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम शाम जे मुल्क ॾे हरत दरियत कल्बी के ख़त लिखी करे बादशाह ॾे खणाइनि था पिया जंहिं टाइम ते शाम जे मुल्क ॾे महबूब मुस्तफ़ा करीम जो खत पातो आ बादशाह जो खत पातो आ वो बादशाह तो थे मक्के पाक वारन मां को हिते माण्हू मौजूद आ मान खो कासे पुछण तो चाहियां उन टाइम ते अबू सुफियान जेको महबूब मुस्तफ़ा करीम जो सहुरो थियो अञा वो मुसलमान कोन थियो हो दरबार चवंदा से मक्के पाक जा माण्हू मौजूद उन शाम जे मुल्क वारे सदर वारे चयो थियो काफ़िलो मुने वठी अचो जय शहर जो हे माण्हू आ जेते एतराज़ कनि था उन शहर जा माण्हू जेकॾहिं ॿिया बि आहिनि त मज़ो तॾहिं आ त यार जी ख़बर पाड़े मां पवंदी आहे यार जी ख़बर ॻोठ मां पवंदी पाड़े मां पवंदी लिखियल आहे न किताबनि में जेकॾहिं कंहिंखे आज़माइणो थी चयो वियो आहे त जेकॾहिं कंहिं जो इम्तिहान वठणो अथव पोइ उन सां गॾु सफ़र कयो त बि ख़बर पवंदव त खाराइण वारो बि आहे कि न छड़ो खाऊ आहे या त पाड़े में गॾु वियोसि त ख़बर पवंदी त यारो सखी आहे कि न छड़ो महटे ॾियण वारो या मिटी माइटी कयोसि तॾहिं बि सभु कुझु ख़बर आहे ॿार त पीर ई पीर आहे न घर में त ख़बर पवे बाहर त माण्हू अमीर ई अमीर आहे पर घर में त ख़बर पवे अल्लाहु अकबर जंहिं टाइम ते शाम जे बादशाह अबू सुफियान वारनि खे घुरायो ओ अबू सुफियान मोहम्मद करीम खे सुञाणे थो उन जो ख़त मूं वटि पातो आहे ईमान ऐं कलाम अल्लाह जे तबलीग कलमे जे तबलीग जे लिहाज़ सां तूं तो जवान तूं उन जे पाड़े जो हाल अहवाल तॾहिं अबू सुफियान पोइ चवे कोशिशि पोइ कयां त कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि इनकार कयां पर हिकिड़ो वारो मूंखे मिलियो सम्झ उहा ॻाल्हि कयूं त बादशाह मन पोइ ते मोटी वञे काते अहिड़ी शक वारी ॻाल्हि कयासीं मणे बादशाह जे दिलि में इहो खुटको थिए त सचो न आहे चइजे ॿियूं त ॻाल्हियूं हुन जूं अजीब पर चवे थो त मां मेराज वारी राति जेको एॾो वॾो सफ़र कयो आसमान घुमियल में बैतुल मुक़द्दस घुमियल में टाइम बि थोरो लॻो इन बैतुल मुक़द्दस में भी आयो चे तो टाइम भी थोड़ो लगो जे पानी सा वुजू के में पानी अञा हले पियो जे बिस्तरे में उथी वे में बिस्तरो अञा गरम हो जे उन कड़े को वठी निकरी वो कड़ो अञा लुडे पियो बार जेका टामी जेके मां मोहम्मद करीम जो पटको मुबारक लगो टामी हले पई कड़ो लुडे पियो पानी हले पियो बिस्तरो गरम हो सफर एडो डिगो थे असा कि या गाल समझ में नथी अचे मकसद जाओ तो यो कूड़ तो उन टाइम ते बादशाह जे मतो बैतुल मुक़द्दस जो मस्जिद अक्सा जो मुतवल्ली बीठो चए पो सही है कूड़ो आज जो मोहम्मद करीम सच्चो आ हे कूड़ो बिछड़ो मोहम्मद करीम सच्चो आ बादशाह पुछा तो करे तू महबूब जो दीदार कयो साईं महबूब मोहम्मद करीम जो दीदार न कयो उन से तू काते मिलियो से मिलियो भी ना उन जी तो से गाल बोल भी थिया जे तो गाल बोल भी न थिया जे गाल बोल भी न थिया मिलियो भी ना किया तो चवे त मिठो मोहम्मद करीम सच्चो आ रात हितरे आयो आ चवे किया तो जैसे मां बैतुल मुक़द्दस जो मुतवल्लिया मां से तेस्तरी घर नवी दुआ जेस्तरी सभई दरवाजा दर बंद करे तालो लगाए पोहल
तेज तणी मां न वेंदो आहियां, दरियूं बि बंदि, दर बि बंदि, ताला पोइ मां वेंदो आहियां। मुंहिंजा साईं उन रात फलाणे पासे वारो दरवाज़ो कोन अचे पियो। मां ॾाढा ज़ोर लॻाया, ॾाढा ज़ोर लॻाया, मूंखां दरवाज़ो बंदि कोन थियो। मां ओड़े पाड़े वारा वठी आयुमि, उन्हनि बि ज़ोर लॻायो त दरवाज़ो बंदि न पियो थिए। उन्होंने भी जोर लगायो तो दरवाजो बंद न पियो। ढकण तो वठी आयो त यार चक्कर छा आहे, अॻोले बि मां खोलियो आहे, हाणे चलो निमाज़ पढ़ी आहे, दरवाजो बंद ई नथो थिए। ढकण ॾिठो त का सूरत हाल बि कोन्हे, दरवाजे जो चक्कर छा आहे। पोइ ढकण चयो त छॾे ॾे, हिनखे भञ बि न, कटराए बि न, सुबुह ताईं ॻाल्हि सम्झ में अची वेंदी, को न को राज़ आहे जंहिंजे करे दरवाजो बंदि नथो थिए। जैसे मां सुबह जो जीअं जो आयो, मुंहिंजा साईं मां सुबह जो जीअं जो मस्जिद अक़सा में आयो, नज़र जो कया उते बुरो कजे, उते सवारीअ जा पेर मौजूद हुअनि। उन पत्थर जे भरिसां सवारी ॿधी पई आहे, जे पत्थर में असांजे बनी इस्राईल जा नबी सवारियूं ॿधंदा हुआ। वो पत्थर मस्जिद अक़सा जे कुंड में पियो आहे, जेको सोराख़ बंदि थी वियो। पर सुबुह जो ॾिठुमि त उन जे पत्थर जे चौधारी सवारीअ जा पेर बि पिया आहिनि ऐं उहो सोराख़ बि खुलियल आहे। ऐं मां ॾिठुमि दरवाज़ो जेको राति बंदि न पियो थिए, पंहिंजो पाण दरवाज़ो बि बंदि थियल हो ऐं सॼी ख़ुशबू हुई। मूंखे यकीन थियो जेका हीअ ॻाल्हि करे थो त चइबो त मिठो मोहम्मद आयो आहे, चकर ॾेई। साईं बैतुल मुक़द्दस वयो, तॾहिं बि सॼी ख़ुशबू ई ख़ुशबू। ऐं पंहिंजे बगल रोडनि ते बगल नालनि ते साईं चकर ॾेई थो वञे, ख़बर ई नथी पए। पहले अक़ीदो तो ई अक़ीदो पर वक़्त अवांजे साम्हूं मां इहो अर्ज़ु कयो त महबूब मुस्तफ़ा साईं खे मेराज शो करायो वियो। मेराज जो तमामु लंबो वाक़ियो आहे, लंबो तफ़सील आहे। हर हिक जो बुज़ुर्ग आलिम सगुर जो टेम पंहिंजे पंहिंजे लिहाज़ सां महदूद हूंदो आहे। मेराज मां जेका असांखे सूखड़ी मिली, उहा सूखड़ी अथव निमाज़। सूखड़ी कहिड़ी? सूखड़ी कहिड़ी? एॾी वॾी जो सूखड़ी तोहफ़ो मिलियो आहे, उनजो क़दुरु कजे कि न कजे। पोड़ा निमाज़ तॾहिं शुरू कंदा जॾहिं खातो न ठहंदो, ज़मीन वठण जो इरादो हूंदो, सौदो न ठहंदो त पोड़े जो तस्बीह ते झटको पियो पवे। और सब दुआ घुर के मसइले में फाथल आहे। हाणे ग़रीब वारो जरेब जो हिनखे सुझे पियो त मसइलो त हिनखे वॾो इहो ई आहे। शोरनि जो निमाज़ ऐं दुआ ते ज़ोर तॾहिं हूंदो जॾहिं ॿिए ॾींहुं पर्चा हुजनि स्कूल कॉलेज। या वरी घणी दुआ हिनखे यादि तॾहिं पवंदी आहे जॾहिं ॿिए ॾींहुं क्रिकेट हुजे। रब पाकिस्तान जी इज़त जो सुवाल आहे। वो पटको बदराए छॾियो पाकिस्तान खे बग़ैर क्रिकेट में पाकिस्तान जी इज़त जो सुवाल। मुसलमान हो, मर्द हुजे, औरत हुजे, पोड़ो हुजे, जवान हुजे, निमाज़ नाहे त कुझु बि हुजे। निमाज़ नाहे त चो इंशाअल्लाह उन मेराज वारी रात जेका सूखड़ी आहे उनजो क़दुरु कयो। नबी से फरमायो न मां मेराज वारी रात चौथे आसमान ते मलाइकनि खे ॾिठुमि जेके सजदे में पिया चढ़ पा सुभान मन ज़य्यन रिजाल बिल्लुहा व ज़य्यन निसा बिज़वाज। नबी से फरमायो चौथे आसमान ते मलाइक तस्बीह पढ़न पा, ओ रब तू पाक आ जो तू मर्दन के दाढ़ीअ सां सिंगार। रब तू पाक आ जो मर्दन के दाढ़ीअ सां सिंगार, औरतुनि खे तू वारनि सां सिंगार। चो त महबूब जी हिन सुन्नत जो क़दुरु कर। महबूब जी सुन्नत जो हिकु दफ़ो वरी तोखे मूंखे इस्लामाबाद जी तयारी करणी आहे। बोड़ा फज़लमान हुकुम कयो आहे त जेको तव्हांखे इस्लामाबाद में थोड़ी सीअ सट ॾिनी, हाणे सीउ ख़तमु, हाणे हुननि खे सीउ लॻंदो। छा ख़्याल आहे? असांखे त सांगड़ ते वॾो फखुर भी आहे, इंशाअल्लाह एतमाद भी आहे त जेतिरो अंग मर्दन जो रखंदासीं अलाह कंदो ओतिरा कारकुन। हेॾो त मिंट ने झाला कई तव्हांजो होरे न तो वत कजे इंशाअल्लाह। चो इंशाअल्लाह इन ज़ुल्म जे खात्मे जे लाइ, ज़ालिमनि जे खात्मे जे लाइ अलाह कंदो। चो इंशाअल्लाह उहो ॾींहुं ईंदो जो हिन धरतीअ ते हिन क़ुरान जो निज़ाम, इंशाअल्लाह हिन क़ुरान जो निज़ाम
आलमनी जमायत उलमा इस्लाम मान जे तफसील ते न तो वना फकत एतरो चंदो अल्लाह वारा थव नेक साले थव इनन जे दुआउन जे करे तो जड़ा मोजड़ा गुनाहगार भी बख्शी विंदा रब सही मुखे भी अमल की तौफीक अता फरमाए वरी अचबो ते इंशाअल्लाह इन मेराज जो हलाए पो रजब जो महीनो पियो हलंदो रब सही मुखे भी अमल की तौफीक अता फरमाए अवा के भी अमल की तौफीक अता फरमाए कुछ बेचारा बीमार उन जे दुआ